जाम शुरू इतिहाद अॻवान मलिक चंगेज़ ख़ान चयो आहे त मसीह बिरादरी महिनत कश आहे। अॼु हुननि जाम शुरू इतिहाद जे उमेदवारनि खे अॼाणो ॾेई साथ ॾियण जो वचन वरजायो आहे। असां संदन थोराइता आहियूं। असांजा उमेदवार कामयाब थी संदन उमेदुनि ते पूरा हलंदा। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जाम शुरू में मसीह बिरादरी पारां जाम शुरू इतिहाद जे उमेदवारनि खे ॾिनल चांहि पार्टी खे ख़िताब कंदे कयो। मलिक चंगेज़ ख़ान वधीक चयो त पीपल पार्टी लगातार इक़्तिदार में रहण बावजूद भी जामशोरी ज़िले में अहिड़ा उम्मीदवार खटरा आहे जेके हिन महिल ताईं अवाम लाइ कुझु भी करे न आहिनि सघिया। जामशोरी इतिहाद जा उम्मीदवार कामयाब थी यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी जे मसइलनि खे तरजीह बुनियादनि ते हल कंदा। इन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी अॻवान अमीर अली थेबो जो चवणो हो त जामशोरे जे मथां क़ाबिल सियासी सरदार खे हाणे अवाम रद्द करे छॾियो आहे। तालके मांझनि में माण्हुनि फातह वठण खां बि खेसि मोज़र करे छॾी आहे। हुननि खे यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी मां मक़ामी उम्मीदवार मिली न आहिनि सघिया। हू हिन भेरे बि पंहिंजो तालको थाणो बुला खां बि खटे न सघंदा। हिन चिताव ॾींदे चयो त सियासी मुखालिफ़ पंहिंजी सरदारी हाणे वञी पाण ते हलाए। अवाम खे संदसि सरदारी जी का बि परवाह न आहे। इन मौक़े ते समाजी शख़्सियत शेख अब्दुल्ला कोस्तानी, हाफ़िज़ बख्शल सहेड़ो, खादम दर्स, बादल नोहाणी, यूनियन काउंसिल सिंध यूनिवर्सिटी ते नामज़द उम्मीदवारनि चेयरमैन आक़िब अली मेमूण, वाइस चेयरमैन अयूब लिगारी, ज़िले काउंसिल मेंबर खलीक रहमान टगो, काउंसिलर इंजीनियर इरफान सुमरो, मोहसन सहतो, हसन नोहाणी भी ख़िताब कयो। तकरीब में वक़ार अब्बासी, गुलाम नबी समो, सजन लिगारी, असलम नोहाणी, जावेद मसीह, इरफान मसीह, परवेज़ मसीह, खुशी मसीह, शौकत मसीह, बिशारत मसीह, जोज़फ मसीह, दिलशाद मसीह, साजिद मसीह, सरफराज मसीह, आसिफ मसीह, मोहम्मद याकूब कोटा, ज़ीशान अहमद, मोहम्मद अकरम ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।